अब जनरेटर जो पेट्रोल खपी आ तो मुझो भी पेट्रोल खपी। मेराज वारी रात न्यापो पियो अचेवा फरमायो मेराज में अल्लाह मांखे 3 शयूं ॾिनियूं। सूरह बकर जो आखिरी रुकू आहे कंहिंखे यार रुगो तालिबान ऐं तबलीगिन ठीको कयो बाक़िन जो आलम तरह ते गुज़ार। असां वटि हैदराबाद हिकिड़ो थोलो माण्हू आयो तरावियुनि ते पकोड़ा खाई चटणियूं अची जवाब त ताबो ॾिनोसि अढाई सिपारा हिक रकात में घर नबी हम सदे में जो वियो पकोड़न वारी चटनी नासो माने उथी वीडियो जे हाफ़िज़ कुलो अल्लाह के बाद हक जाए। रमजान कुरान जे सालगिरह जो महीनो आ जे इमाम साहब जे नो जे कंहिंजी बि हुजे मूंखे बचा दादा गंढ आया इमाम साहब संत ते वेठो तालिब खे जुती पाराई चइसि नाराज़ न थियो हिकिड़ी ॻाल्हि चवां थी भले चओ चइसि शहर में तव्हांजी टकी जी बि इज़त कान्हे छो भागा जैसे मोचे के मन तू केमता हां जनाब मुझे इमाम साहब बड़ो आलिम 98 ने भागे कौन छया इमाम साहब जो चरियो त तू ना जूतन गंढण वाले के आलिम जी केड़ी खबर तो सजो दियो कम ही पादरन जो चरियो त तू ना मोचे का आलिम जो शान पुछबो चरिया तो इमाम साहब को पैसे वालो मानो निकड़ो हीरो दिने किरोड़न जो दिसन में मणियो जे हज मखा में कीमत करा सोनारे का करा मोची को करा कपड़े वाले कपड़ा खपाए जे ना मार्केट पूछी आ मोची के जे बठने हां घणे पर रुपया मणी होता आ हीरे के मणी जट जो पुत्र जट हज में आयो घणे जे 2.5 रुपया कपड़ा घणे जे 3 रुपया सोनारे के सोनारो उठी बिठो मोल कादो मांदो 1 करोड़ रुपए जो हीरो आ खपाए तो वे किरोड़ खणिया जा खपाए ना मार्केट जे किरोड़ खणिया इमाम साहब जो कर खबर कारगुजारी बुधा तबलीग वाला कारगुजारी बुधाई कारगुजारी बुधा जैसे मोची बर प्याचे हज में 2.5 फर्क को अख में मोची पांजे अख सा दिठो हज में पांजे अख सा कपड़े वाले पांजे अख सा इनजी असुल कीमत की आती एका सोना रे बुधाई आ छो तो उन इनके सुञाणे पोतो के कीमत बुधाई आलम सुञाणी दो।